दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। कणक सप्लाई में रुकावटुनि जो इंकशाफ थियो आहे। वापारियुनि जी शिकायत ते डीसी दादू नोटिस वठी एसएसपी दादू खे जांच जी हिदायत करे छॾी आहे। तफ़सील मूजिबि दादू ज़िले में कणक जी ख़रीदारी खां पोइ सप्लाई दौरान वापारियुनि खे रस्ता रोकण ऐं धमकियुनि खे मुंहुं ॾियण जो संजीदा इंकशाफ थियो आहे। वापारियुनि जी शिकायत ते डिप्टी कमिश्नर दादू नोटिस वठंदे एसएसपी दादू खे मामले जी जांच ऐं ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई जी सिफ़ारिश करे छॾी आहे। चेंबर ऑफ कॉमर्स फ्लोर मिल्स ऐं अटो चक्की एसोसिएशन जे अॻवान सदर सिकंदर लाखेर मोहम्मद इकबाल चारण हुसैन खोखर परवेज़ अहमद जूनेजो राजा शेख अफजल अहमद कोरेजो इम्तियाज अहमद पवहर अली अकबर पवहर निसार अहमद सुमरो सजाद अली जावेद अहमद ऐं ॿियनि प्रेस क्लब दादू पहुची हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कई। प्रेस कॉन्फ्रेंस में सदर सिकंदर लाखे ॿुधायो त खुराक खाते दादू जे गोदाम मां कणक ख़रीद करण खां पोइ सप्लाई दौरान शरपसंदन सिकंदर पवहर ऐं 15 खां वधीक टोले तरफ़ां रस्ता रोक कराई वई, जंहिं सबबि गोदाम मां फ्लोर मिल्स चकिन ताईं कणक जी तरिसल मुतासिर थी आहे। वापारियुनि मूजिबि ज़िले दादू में लॻभॻि 3.5 लख कणक जूं बोरियूं जिन जी मालियत अंदाज़न 3.5 अरब रुपया आहे, जेका अॻेई ख़रीद कयूं वयूं आहिनि। उहे चकिन ताईं पहुचण सां अटे आम माण्हू खे अटो सस्ते अघ ते मिलंदो, जॾहिं त सरकार खे बि फ़ाइदो थींदो। वापारियुनि जो चवणु आहे त ब्लैकमेलिंग ऐं रुकावटुनि सबबि वापारियुनि सां गॾु सरकारी खज़ाने खे बि अरबे रुपयनि जो नुक़सान पहुची रहियो आहे। हुननि वाज़े कयो त जेकॾहिं फौरी तौर मौसर कदम न खयां विया त एहतजाज तौर फ्लोर मिलूं ऐं अटे जूं चकियूं बंदि कयूं वेंदियूं, जंहिं सां अटे जो नओं बहिरान जनम वठी सघे थो। होॾां डिप्टी कमिश्नर दादू वापारियुनि जी शिकायत ते एसएसपी दादू खे मामले जी मुकमल जांच कराए ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई जी सिफ़ारिश कई आहे त जीअं कणक जी सप्लाई यकीनी बणाई वञे।